विगेकोर जे बारे में तमाम कोशिशुनि खां पोइ बि असांखे उहो मवादु नाहे मिली सघियो जेको असांखे घुरिबो हो, पर पोइ बि जेको असांखे मिली सघियो आहे उहो असां तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। अगरि असांजी हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल द हिस्ट्रिकल पॉइंट्स खे सब्सक्राइब कजो त जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थी सघे। मां आहियां शेरुल बुखारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो द हिस्ट्रिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल। सिंध में सूमरनि जे दौर में हिकु शहर जेको रण कच्छ वारे इलाइक़े में आबाद हुयो। सूमरनि खे जॾहिं सोढन 1226 ईस्वीअ में उमरकोट मां नेकाली ॾिनी तॾहिं हू ॿिनि हिसनि में विराइजी विया। हिकिड़ा उत्तर तरफ़ मुल्तान ॾे वञी निकिता ऐं ॿिया ॾखण थर ॾे हलिया विया, जिथे उन्हनि जी अॻु बि हुकूमत क़ाइमु हुई, पर आहिस्ते आहिस्ते सोढन उहो पासो बि वञी हथु कयो ऐं सूमरनि खे उतां खां कच्छ जे रण ॾांहुं धिके छॾियऊं। उते अची उन्हनि पंहिंजो नओं राॼ क़ाइमु कयो। सूमरो ऐं वेगो ॿ भाइर हूंदा हुआ जेके डीपले तेलके जे ॾखण वारे पासे पुराण जे किनारे ते अची रहिया। उन वक़्तु कच्छ जे हिकिड़े राजा जो जोड़ायल कोट जेको रैमकी बाज़ार जे पोएं पासे कच्छ जे रण में हूंदो हो, सो वेगे वञी हथु कयो ऐं उहो संदसि नाले पुठियां विगेकोट सॾिजणु लॻो, जेको ढोरे पुराण खां 5 मेलनि जे मुफ़ासिले ते हूंदो हो। उन खां पोइ भुंगर बादशाह ऐं संदसि पुटनि सन 1282 ईस्वीअ खां 1300 ताईं 18 साल राॼ कयो। चवनि था त विगेकोट जा वीरान आसार अॼु बि उते मौजूदु आहिनि, जिथां कॾहिं कॾहिं आगाटे ज़माने जूं के निशानियूं लभी पवंदियूं आहिनि, जिन में ठिकर जा थांव ऐं सिक्का वग़ैरह शामिल आहिनि। ऐं उहे आसार बि हाणे आहिस्ते आहिस्ते हिन धरतीअ तां मिटबा ख़तमु थींदा वञनि। अॼु जी वीडियो में एतिरो ई। अॻिए वीडियो जे अचण ताईं इजाज़त ॾींदा शेरुल बुखारीअ खे। जाॾे पेर ताॾे ख़ैर।